पूरा गाड़ी नहीं बताइए। गाड़ी नहीं है पुरानी गाड़ी या नहीं है वही पुरानी जगह आए और नहीं मां वठंदम गाड़ी एक गाड़ी तो पकड़ को न घोड़ो बीठो आ गधो बीठो ने खरखणो तो वाला वो पुरानी गाड़ी है वो कितनी चले वो आई पुरानी गाड़ी है वही यार वो है अच्छा ठीक है वांदा वांदा मानु हर कोन अची पुछंदा ॾिसनि विधा गाड़ी अंडे यारो थोरो हणा पोइ बि अंडा वठो अंडे यारो आयो अंडा वठो अंडे यारो अंडे अंडे साईं अंडा देसी अंडा अंडा गाढ़ा अंडा देसी अंडा गाढ़ा चङो भलो माण्हू आहे यार हे त सियाणो सिबतो पेंट शर्ट सां कोट लॻो पियो अथव चश्मो ब्रीफ केस हथ में अंडा तो विकिणंदो अथव इहा बेरोज़गारी साईं हाय हाय इहा बेरोज़गारी देसी अंडा अथव साईं गाढ़ा अंडा अथव भला अंडा आयो अंडे यारो आयो अरे हेरे अंडा यारो ओ हेरिया साईं साल को साईं ओ बग पखी जी साईं अंडा खपनि साईं अंडा तो खपाए मां जो करे ऑफिस तो वञे लाइ ऑफिसरां को ब्रीफ केस हथ में अथई सूट बूट लॻो पियो आहे जीन्स जी पैंट महांगी शर्ट पाती अथई तो मां साईं कहिड़ो सब्जी तो खपाया अलाह जी महिरबानी अंडा तो खपाया को अंडा तो को हाणे को उहो देसी अंडा गाढ़ा अंडा खाधा अथई कॾहिं न उहो त देसी अंडा त खपाए थो अंडनि जी त मुंद ई हली वई हाणे सियारो ई हलियो वई बॉयल अंडा देसी अंडा त सियारे जे माण्हू खाईंदा आहिनि राति जो इहे विकिणंदा आहिनि छोकिरा तूं हेॾो सारो ॾगु थी करे तूं उठ पखी लॻो पियो आहे अंडा तूं विकिणंदो अथई साईं बाउंडनि अंडनि जी ॻाल्हि नथो कयां हे देसी अंडा आहिनि गाढ़ा अंडा हे ग़रीब माण्हू जे खाइण जी वस जी ॻाल्हि ई कोन्हे देसी अंडा ॻाढ़ा अंडा हूंदा आहिनि इहे उहो ई चवां थो पर ज़ाहिर आहे बेरोज़गारी बि आहे नौकिरी न मिली हूंदई न हा वॾे भोतार जे पेरनि में वञी किरे हा को हुनखे हथ ॿधे हा ॿाहूं ॿधे हा मिड़ई हुनजो वाठो थिए हा त नौकिरी मिली वञे न तोखे बि कई साईं घटि कोन कईसीं भोतारनि जे दरनि ते किरियासीं बाक़ी छा छो पइजी आहे छा आहे भोतारनि जे दर ते पइजी आहे उहो न ॾिनो नौकिरी का होरी मां नौकिरी ॾे हर भर चइनि हाणे त हली वियूं पोइ अची जाए हाणे हली वियूं पोइ अची जाए मां सम्झी वियुमि भोतार ॾे वयुमि मां चयो साईं हाणे महिरबानी करे क्लास ॾिने हाणे भला ॾे नौकिरी हाणे त खपी वियूं नंढा बच्चा आहिनि पढ़ाई ते सॼा पैसा ख़र्च करे छॾिया हाणे महिरबानी करे मूंखे नौकिरी ॾे ईअं चवंदा आहिनि वरी पोइ चवंदा आहिनि अप्लाए करे पूरी मूंखे ॿुधाइजांइ वरी अप्लाए करे ॿुधाए त चई अरे यार पहिरियां ॿुधाए हाणे ॾेई छॾियूं पोइ ईअं के पोइ हाणे वेहमांसि की न साईं नौकिरी कोन्हे बस मां ग़रीब माण्हू मां छा कयां वञी पोइ अंडा खपाए हा अॻे बि हिकिड़े चयो सियासतदान वञी छोला खपायो नौजवान वञी छोला खपायो हा पोइ चई अंडा छोला खपाइण जे चकर में हुन चवण वठी करे हिकिड़े अमरा छोला खपाइण शुरू कया अब एॾा छोला हलियसि जो सॼे पाड़े जे छोकरनि वरी छोलनि जा रेड़ा हणण शुरू कया अच्छा पोइ वरी कंहिंजा ई न पिया हलनि हा तोखे बि ईअं कंहिं सियासतदान चयो साईं अंडनि खपाइण लाइ दिलि घुरिजे हा छोला हर को खपाए सघे थो अंडनि जे लाइ दिलि खपे माना अंडा थो खपाए अंडा वठंदे ॾियां साईं अंडा यार मां वठां त सही पर हाणे महिमान बि आया आहिनि पर हाणे मां ॿुधो ॾे वरी घणो माना इहो रखियो अथई रेट अंडे जो हूं त साईं महांगा आहिनि तव्हां दोस्त माण्हू पाड़े जाओ तव्हां सां उहो रेट न आहे हूअं त 95 करोड़ में ॿ अंडा हलनि 95 करोड़ में ॿ अंडा हलनि 95 करोड़ में ॿ अंडा हलनि छो साईं 95 करोड़ हा साईं छो किथे आहे बादशाह आहे 95 करोड़ में ॿ अंडा खपिया आहिनि तव्हांखे त मां खणी घटि ॾींदुसि उहो हिसाब न आहे 95 करोड़ जा सोना अंडा आहिनि छा इहा कहिड़ी मुर्गी आहे जेका सोना अंडा थी ॾे साईं सोना अंडा ॿिया बि सस्ता पवंदा हीअ सोन खां अनमोल शइ आहे साईं हे देसी अंडा गाढ़ा अंडा गाढ़ा 95 करोड़ रुपए जा 2 अंडा हा साईं हा तव्हां बि चओ त तव्हां बि खपाए सघो था अहिड़ी ॻाल्हि नाहे तबियत ख़राब थी वियो साईं हा 95 करोड़ रुपया हा महिरबानी कयो साईं हाणे पोइ तव्हांखे मां सलाह ॾींदुसि फ़िलहाल मूंखे लॻे थो कहिड़ी ख़ासियत आहे अंडनि में 95 करोड़ जा 2 अंडा मां सम्झी तव्हां कोन वठंदो तव्हांजी हैसियत बि न आहे मूंखे लॻे थो जेको हाणे सॼो बाबा हैसियत जी कहिड़ी ॻाल्हि थो करे ग़रीब माण्हू आहे पुराणी गाॾी था हलायूं घर ई मुंहिंजो न आहे एतिरे जो घर विकिणी करे माण्हू अंडा वठे 95 करोड़ को एलोन मस्क वठे को तो खां बाक़ी सदर ट्रम्प वञी वठे तो खां बाक़ी असांजी जाइ न आहे सेवा के ता ना 95 करोड़ जा अंडा कोई हां साईं हाणे सॼी दुनिया ख़बर आहे सोशल मीडिया सॼी ख़बर आहे 95 करोड़ में खपिया आहिनि माना हाणे तो उर्दो ॻाल्हाए तूं खणी 2 करोड़ घटि ॾे
अरे 2 करोड़ घटि में 93 करोड़ रुपया काॾो अचनि अंडा थिया छा थियो निभाग दिमाग़ ख़राब थियो अथई छा फुल सूट पाए घुमे थो माना 95 करोड़ जा अंडा खपाईंदे ॿ केरु वठंदई तोखां 2 अंडा साईं हाणे जे करे मां ही खपाया 2 अंडा न पोइ तव्हां खां मां वठंदुसि भले अथई का मुर्गी अरे वञी करे के मुर्गीअ जे हेठां ॾे वञी को आरो करे त उहा मां चूज़ा निकिरणी त वञी कोन मां कुकड़ियुनि जो फार्म हण 2 अंडा त 95 करोड़ जा हाणे तूं सॼे सॼे तो असां ॼण चरिया हूं साईं कुकड़ आरो नथी ॾे छो? तॾहिं त अंडा खपाया थो छो छा मसलो चल रही अथसि आरो नथी ॾे अरे छॾे हल पोइ हीअं करे मुंहिंजा महिमान बि आया आहिनि त मुर्गी अथई त उहा ॾे पोइ कहलाई छा थोड़ा हाण मैं पात्र छो मुर्गी ने नारा थो वठे अंडे जी ॻाल्हि तो वठे न वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजो कहिड़ो हक़ थो पुॼे असां तूं मुर्गी थो वठे अरे बाबा हा हिकिड़ी मुर्गी तगड़ी न मुर्गी एॾी भली मुर्गी आहे सोना अंडा थी ॾिजे 95 करोड़ जा अहिड़ा तारा माण्हू त मुर्गियूं खपाईंदा आहिनि अहिड़ा पातण तो मैं उथी थो उथी छा मसलो आहे मुर्गी ॾे न वरी मुर्गी वठो मां त पूरी मुर्गी थो वठां तूं अंडनि जी ॻाल्हि थो करे न न तूं मुर्गी दे मुर्गी मुर्गी जी ॻाल्हि तो करे अहिड़ा पातण हालत मुर्गी अंडा ई 95 करोड़ जा त मुर्गी घणे जी हूंदी 2-2.5 अरब जी त मुर्गी हूंदी रुगो दिमाग़ ख़राब थी वियो माण्हुनि जो अलाए छा दिमाग़ी तवाज़ुन महांगाई बि आहे बेरोज़गारी बि आहे छा कनि माण्हू